हेलो दोस्तों, भली का तो के सोना मानो सिंधु चैनल में सब्सक्राइब कयो असांजे चैनल के लाइक कयो वीडियो के तो जे तो के असां नवा नवा वीडियो ॾेई सघूं। दोस्तों अॼु जो टॉपिक आहे पीआरसी डोमिसाइल। दोस्तों पीआरसी डोमिसाइल ठाहिण जे लाइ कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स घुर्बल आहिनि उन्हनि जे बारे में जे तव्हां को परेशानी न थिए। दोस्तों शुरू कयूं था। 1 2 3। दोस्तों पीआरसी डॉक्यूमेंट डोमिसाइल जे लाइ कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स जी ज़रूरत आहिनि उन्हनि जी पूरी डिटेल्स तव्हांखे ॾियूं था असां हिन वीडियो में, तो ॾिसो ऐं सम्झो। पहिरियों डॉक्यूमेंट ज़रूरत आहे सीएनआईसी जो कॉपी। जी हाँ दोस्तों, तव्हांजे सीएनआईसी जी कॉपी तंहिंखां पोइ 2 पासपोर्ट साइज फोटो ऐं तंहिंखां पोइ आहे तव्हांजो राशि सर्टिफिकेट तव्हांजो यूनियन काउंसिल मां, ऐं उन खां अलावा तव्हांजो आहे पैदाइशी सर्टिफिकेट। तव्हांजा रजिस्टर हुजे त बहितर आहे, न त यूनियन काउंसिल मां। उन खां पोइ तव्हांजा तालीमी सर्टिफिकेट ते प्राइमरी जो तालीमी सर्टिफिकेट हुअणु तमामु लाज़मी आहे। तंहिंखां पोइ तव्हांजे वोटर लिस्ट जंहिंमें तव्हांजो नालो हुजे उहा वोटर लिस्ट तव्हांजी लाज़मी हुअणु खपे। तंहिंखां पोइ आहे तव्हांजे पी जो डोमिसाइल जी कॉपी। जेकॾहिं तव्हांजे पी जी डोमिसाइल कॉपी न आहे ठाराए वठो। जेकॾहिं हू फोती आहे त हुनजो फोती सर्टिफिकेट नादरा रजिस्ट्रेशन मां। ऐं तंहिंखां पोइ आहे तव्हांजे औलाद जा पैदाइशी सर्टिफिकेट। जेकॾहिं तव्हांजो औलाद न आहे त पोइ उन्हनि जो ख़ैरु आहे। ऐं तव्हां दोस्तों वधीक मालूमात लाइ ॾिसो नओं ईंदड़ वीडियोस। चैनल सोना माण्हू सिंध जा खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। दोस्तों मिलूं था ईंदड़ वीडियो में। पंहिंजो ख्याल रखिजो। मोकिलियूं था। अल्लाह हाफ़िज़।